मो सेठ बि अलाए सामान ॾींदो या मुर्गो ॾटे ते पियो हलाईंदो। थी कूंज जो बि सुभाणे विहांउ आहे। ॾींहं मथां चढ़ी आया। रब ख़ैर करे, न्याणी ख़ैर सी पिंड जे घर रवानी थिए त ख़ासो। छोरो गुलूड़ो बि कसम पियो खणे, मुख पक्को भरोसो आहे त जानल मोसी कॾहिं बि कूड़ की न कंदी। पोइ चक्कर कहिड़ो आहे, ॿिन्ही मज़ा हिके ॼणे मझ त फेर आहे। पोइ छोरे गुलूड़े मंझि जा जानल न न न न मुंहिंजी जानल मोसी दोखो की न कंदी। ए कम सब छोरे गुलूड़े जा आहिनि। वञी ॾिसां मन मोए सेठ सामान आंदो हुए। कूंज बि विहां मंझि वेठी आहे। सिखी सामान खणी अचां। ऐं घर जो कम बि जाम रहियो पियो आहे। मथां वरी मिजमान बि अचण वारा आहे। रन ईअं तकली तकली निकितो, ॿाहिरि किथ थी वञे। ॾिसां त सही, लॻी थो आहे को चक्कर। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।